हिते वांखे आगाही ॾिना त कराची बार तरफ़ां जीएस सिंध हलचल जे बानी साईं जीएम सैद जी 118 सालगिरह मल्हाए खेसि भेटा पेश कई वई। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था सिकंदर भुट्टो जी हीअ रिपोर्ट। कराची बार पारां साईं जीएम सैयद जी सालगिरह मल्हाई वई। सालगिरह में वकील, अदीबन, सिविल सोसाइटी जे अॻवाननि शिरकत कई। हिन मौक़े ते इनकलाबी अॻवान अज़ीम शख्सियत साईं जीएम सैयद खे भेटा पेश कंदे एसयूपी अॻवान एडवोकेट सैयद गुलाम शाह बुखारी, अब्दुल खालिक जोनेजो, उमर सुमरो, नईम कुरैशी, हक निवाज टालपुर, मोहम्मद खान शेख, इशफाक गिलाल, नईम मेमून कौसर शहर, आमिर निवाज वड़ाइच, अब्दुल रज़ाक सोलंकी, जुमन पवर, गुल हसन कलमती, यूनिस महार, इलाई बख्श बुबक, कामरान बलोच, गुलाम रसूल सहो ऐं ॿियनि चयो त साईं जीएम सैयद अज़ीम इनकलाबी लीडर हो जंहिंजे सियासी नज़रिए मां घणो कुछ सिखण लाइ मिले थो। हुननि चयो त साईं जीएम सैयद जी सियासत ते ॿार आया नथा थी सघनि, पर उनजो सियासत, तारीख़ ऐं सक़ाफ़त में वॾो किरदार रहियो आहे। हुननि चयो त साईं जीएम सैयद जी सियासत में ॿार आया नथा थी सघनि, उनजी सियासत, तारीख़ ऐं सक़ाफ़त में वॾो किरदार रहियो आहे। उन करे ज़रूरी आहे त असांजी ईंदड़ नस्ल खे बि उन मां सिखणु घुर्जे। साईं जीएम सैयद जी सालगिरह कराची बार में मल्हाई पई वञे। साईं जीएम सैयद जो पैगाम जॾहिं जिथे भी पहुचंदो दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं क़ौमुनि में, उते साईं जीएम सैयद खे पंहिंजो ओन करे ऐं हर उहो माण्हू जेको आज़ादी, तरक्की, मोहब्बत ऐं इतिहाद में ईमान रखे थो पियो, उहो साईं जीएम सैयद जो फॉलोअर आहे। सो जीएम सैयद जूं ॻाल्हियूं ईंदड़ नस्लनि लाइ हूं उन वक़्तु माण्हुनि घटि सम्झूं। हाणे उहा ॻाल्हि जेका ईंदड़ नस्लनि लाइ ही साईं जी उहा वधंदी वञे थी पई, सॼी दुनिया में फैलिजे थी। हुननि चयो त कराची बार लाइ एज़ाज़ आहे त तारीख़ साज़ शख़्सियत साईं जीएम सैयद जी सालगिरह हिते मल्हाई पई वञे। हुननि चयो त नेल्सन मंडेला जीअं साईं जीएम सैयद 3 ॾहाका जेल में गुज़ारिया, पंहिंजो कंध न झुकायाई। हमारे जो ग्रेट लीडर थे सिंध के, उनकी बर्थडे सेलिब्रेशन को अरेंज किया है और उसमें तमाम दोस्तों को एक जगह पे गैदर्ड किया है और उनकी जो ख्यालात थे, उनकी जो ज़िंदगी थी, उससे रेलेवेंट लोगों को आगाह करने के लिए मुख्तलिफ़ किस्म की स्पीचेस का अरेंजमेंट किया है। मेरे ख्याल से ये एक अच्छा इक़दाम है। जेको इंतहाई सिंध जी मशहूर शख्सियत है ऐं हुन जे रोशनी ते असां हाणे कुछ दोस्त रहंदा जेके उन जे रोशनी ते ॻाल्हाईंदा, उन जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदा ऐं उन जो जेको पाकिस्तान में कंट्रीब्यूशन आहे उन ते बि दोस्त ॻाल्हाईंदा। हुननि चयो त साईं जीएम सैयद जहिड़ी शख़्सियत सदियुनि में पैदा थींदी आहे। साईं जीएम सैयद मोहब्बत जी ॻाल्हि ऐं नज़रिये जी ॻाल्हि कई आहे। हुन अक़लियत लाइ बि बराबरी जा हक़ूक़ ॾिना आहिनि। पाकिस्तान जो रेज़ोल्यूशन पास कयो सिंध असेंबली में, उन जीएम सैयद जो एशिया जो ऐं बरसगीर जो वॾो मुफ़क्किर हुयो, उनजी सालगिरह मल्हाई पई वञे ऐं इहा शइ पूरी दुनिया आलम इस्लाम तस्लीम कई आहे त पाकिस्तान जो जेको वजूद पियो उन में जीएम सैयद जो अहम किरदार हुयो। वकील अॻवाननि जो चवणु आहे त साईं जीएम सैयद पाकिस्तान जो नज़रियो पेश कयो ऐं पाकिस्तान ठाहिण में साईं जीएम सैयद जूं वॾियूं काविशूं आहिनि। कैमरामैन असलान अमन सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध टीवी न्यूज़, कराची।